अली अली तू करे पुकार, तुंहिंजा ॿेड़ा थींदा पार, विर्द वज़ीफ़ा सभई विसार, तुंहिंजा ॿेड़ा थींदा पार, अली अली तू करे पुकार। दोस्तों हींअर यादगार महफ़िल जो छहों आख़िरी क़सीदो ॿुधंदासीं जेको जग मशहूरु आहे दोस्तो, ऐं पुराणे आवाज़ जवानी जे आवाज़ में आहे दोस्तो। तव्हां ज़रूरु लुत्फ़ अंदोज़ थींदा। दोस्तो इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे असांजे पहिरीं प्यारे दोस्त इंजीनियर वकार अली भेलार साहिबु राणीपुर खां, इंजीनियर रिज़वान अली मंगी साहिबु बहरिया टाउन कराची खां, उस्ताद जलाल चांडी जी सदाबहार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 3 तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांडी जो सचो आशिक़ दीवानो ऐं परवानो आहे। दोस्तो अचो त पोइ गॾिजी ॿुधूं पंहिंजे चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। तेरी इबादत हराम है वो रोजा नमाज बंद की तो फर्ज ऐन है अदा, वो जन्नत उसी को मिलेगी जो तालिबों से है। अली के रहनमा थी तो सघिजे नबी मन कुंत मौला फादा अली मौला, अली के हक जोड़ा चई थो सघिजे। फरमायो कुर्बान में वो कुले शइ न कटी रची, अली के अदा चई थो सघिजे। अली अली तू करे पुकार, तुंहिंजा ॿेड़ा थींदा पार, विर्द वज़ीफ़ा सभई विसार, तुंहिंजा ॿेड़ा थींदा पार, अली 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 तू करे पुकार, तुंहिंजा ॿेड़ा थींदा पार, विर्द वज़ीफ़ा सभई विसार, तुंहिंजा ॿेड़ा थींदा पार, अली अली। पेशकेश कामरान जानी सिंधी। दुनिया कारण दीन ॾेई हुट ठही वेठम ठगवला, विछारे वसियत रसूल जी हूं वधी रकम पगवा, उन्हनि चोरनि वटा सज वजदा सूरन थी बचे। अॼु पर मेले या अलीअ खे हथ कयो सरदार, अली कर मदद मुंहिंजी मरहब खे तूं मार। पर मेले या अलीअ खे हथ कयो सरदार, अली कर मदद मुंहिंजी मरहब खे तूं मार। हले न सघियो हिकिड़ी वार, तुंहिंजा ॿेड़ा थींदा पार, विर्द वज़ीफ़ा सभई विसार, तुंहिंजा ॿेड़ा थींदा पार, अली 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 तू करे पुकार।
अल्लाह बचे हाकीन अजे दुहागन होगी सियर याद कहीं तस्वीर तुम मची के जो होगा तो जा मेरा सीना पा फिर तो वजीफा समेर सा तो जा मेरा सीना पार अले अले पेशकेश कामरान जानी सिंधिया।